समन जो दौर सुमरन जे ॾींहंनि में ई सिंध जे हेठाएं हिसे में समन जी साहिबी ऐं सरदारी क़ाइमु हुई। समा सरदार सुमरन जे ज़वाल वारे ज़माने में ई ज़ोर वठण लॻा हुआ। हमीर सूमरे खे समय जाम उनड़ सुख़त ऐं शिकस्त ॾेई सन 1351 ईस्वी धारे समन जी ख़ुदि मुख़्तियार हुकूमत क़ाइमु कई। समन जी साहिबीअ जे अरिड़हनि हाकिमनि सिंध ते पौणा 200 साल हुकूमत कई। समन जी साहिबीअ में इल्म ऐं अदब तरक़ी कई। समा सरदार सखी ऐं सूर्य हुआ। संदन सखा ऐं सूर्याईअ बाबति सुघड़नि भटनि भाननि बैत ऐं गाह चया। सिंधी अदब ऐं ज़बान जी तारीख़।